तव्हांखे त ख़बर आहे न मुंहिंजो नालो आहे कमदार सचो ऐं शैतान असुल सफ़ा मुंहिंजो बचो मूंखे पूरी पक्का मूंखे छोरो हिन नलके तां पाणी पी ऐं हिते अची किरियो आहे इहो हुनजो पक्को पहिरो आहे इहो सम्झ में नथो अचे त इहो छोरो वयो कान्हे आसमान किरी वियो या ज़मीन हिनखे पंहिंजे अंदरि लिकाए छॾियो वयो तेरे ॻाल्हि ॿुधो हाणे जेकॾहिं छोरो मिलियो त मुख़्तार जॻह पेश कंदासीं बाक़ी जेकॾहिं छोरे जो पहिरों विञाइजी वियो न त पोइ मथां हुते बिड़क कुछाओ मां सिर्फ़ु खंदा खणाए छॾींदोसांव पघार ई न मिलंदो मथां त ॿूसा टियूं ॾींदा चांहि जे लाइ सिकंदो चांहि जे लाइ हाणे जीअं मां चवां तीअं कयो हलो तेरे छोरे जो पहिरों खणो अचो शायदनि खे ॿुधण खां पोइ हीअ अदालत इन नतीजे ते पहुती आहे त चंगेज़ खान जे क़त्ल में तहज़ीरात पाकिस्तान कलम 302 जे तहत मुल्ज़िम बहराम खे हीअ अदालत 25 साल क़ैद बामुशक्क़त जी सज़ा ॿुधाए थी देर आए अंधेर कोने को तू मुझे भा मारियो न अज दिस तुझो भा मोला है तुझो भा मारे वियो है तुझो भा मारे वियो है इस खुदा जो इंसाफ शेर खान ज़ालिम खे लिखो रसो ज़रूर ॾींदो आहे पर माफ़ कॾहिं बि न कंदो 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 बाबर साईं मां कमदार सचो अब शैतान असुर सफ़ा मुंहिंजो बचो पर मां शैतान गिरी अल्लाह जो कसम सफ़ा न कंदो काथे तव्हांजो शान काथे टके जो चरियो बाबा हिनखे मारींदो त तव्हांजो ॾका ई ख़तम थी वेंदो घुमे थो त माण्हू चवनि था त शेर खान जो झुगो ई तबाह करे छॾियो बाबा असांजे फ़ाइदे में आहे माण्हू तव्हां खां टिकनि था छॾियोसि हिनखे हलण चले हलो हे पंहिंजी मौत मलाए असांखे छा बजी वियो शेर खान बजी वियो शेर खान बजी वियो चंगेज़ खान ॾिस ऊंधो पियो थी हाणे बजी वियो शेर खान मैदान छॾे वियो मैदान छॾे वियो